सिंध यूनिवर्सिटी जामशोर में एंटी करप्शन खाते पर जियोलॉजी शोबे के उस्ताद राज डार की गिरफ्तारी उस्ताद ने तहजील खिलाफ सिंध यूनिवर्सिटी टीचर एसोसिएशन ने फापासा के अगवान पारा एहतजाजी मुजाहरो किया। इन मौके ते सोटा के जनरल सेक्रेटरी डॉक्टर नेक मोहम्मद शेख फापासा के डॉक्टर अख्तियार अहमद बेन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो तो सोटा हमेशा करप्शन खिलाफ जदोजहद कंदी रही है, जिनके नतीजे में एंटी करप्शन खाते पारा केस दाखिल किया है, पर उन केस के कमजोर करने लाइ सोचल समझल साजिश तहत उस्तादन के मुलविस ॼाणायो वियो। उन्होंने मुतालबो किया तो गिरफ्तार कयल उस्ताद राजा डार के फौरी तौर आज़ाद किया वञे ऐं उस्तादन जी तजरी कंदड़ एंटी करप्शन जे असिस्टेंट डायरेक्टर साजिद भुट्टो खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। FIR फाइल थी आहे यूनिवर्सिटी में करप्शन के हवाले से उन में हिकिड़े बेगुनाह उस्ताद के फासायो वियो आहे ऐं उन हवाले से तव्हां सभिनी खे ख़बर आहे त राजा डार के जंहिं तरीक़े सां फासायो वियो आहे ऐं जॾहिं इहा कमेटी जो टेंडर थियो हुयो जंहिंमें हुन जो नालो हुयो हू मुल्क खां बि ॿाहिरि हुयो ऐं उन टेंडर में जंहिं कमेटी में हू हुयो जिते उते सहियूं कयूं वयूं उन उहा सही बि उन जी न आहे, उन जे जाइ ते ॿिए कंहिं फार करे कई आहे। हिकिड़ो शख़्स जेको मुल्क खां ॿाहिरि आहे ऐं उन ते इल्ज़ाम हणाए करे तव्हां उनखे गिरफ़्तार करायो आहे सिर्फ़ु इन करे त जीअं उस्तादनि खे गिरफ़्तार कयो वञे त जीअं केस कमज़ोर थिए ऐं जेके असुल ॾोही आहिनि जेके असुल कल्पर्ट्स आहिनि उहे बची वञनि। असां इन वाक़े जी इन अमल जी एंटी करप्शन जे इन अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं वज़ीर आला सिंध खां मुतालबो था कयूं त इहो जेको सजाद भुट्टो सर्कल ऑफिसर आहे जामशोरो में फौरी तौर ते इनखे मुअत्तिल करे इन जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो एक्शन खयों वञे। असां करप्शन जे ख़िलाफ़ु आहियूं, जेके बि माण्हू करप्शन में इन्वॉल्व आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे एक्शन खयों वञे, लेकिन जेके बेॾोही आहिनि उन्हनि सां जेको आहे ज़्यादती करणु बंदि कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk